इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध असेंबली जे समूरनि 130 सीटुनि जा नतीजा जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन जे जारी कयल नतीजनि मूजिब पीपल्स पार्टी सिंध असेंबली जूं 84 सीटूं खटे वाज़े सरसी हासिल करे वरिती आहे। मुतहदा क़ौमी मूवमेंट 28 सीटूं हासिल कयूं, जॾहिं त आज़ाद उम्मीदवारनि 14 सीटुनि ते कामयाबी हासिल कई आहे। जमायत इस्लामी ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस खे सिंध असेंबली जे ॿिनि सीटुनि ते कामयाबी मिली सघी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चौथों दौरो सिंध में हुकूमत ठाहिण लाइ उहो तयारु आहे। सूबे जे 130 थकनि मां 84 जेके थक आहिनि उन सीटुनि ते उनजे उम्मीदवारनि कामयाबी माणे वरिती आहे। कंहिं बि सहारे खां बग़ैर जेको पीपल्स पार्टी हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। 84 सीटुनि जेकी सादा अक्सीरियत खां वधीक सीटूं जेको आहे हुकूमत ठाहिण लाइ उन खां वधीक तइदाद में सीटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खटियूं आहिनि। MQM जेको आहे हिन वक़्तु 28 सूबाई सीटूं जेको खटी करे ॿिए नंबर ते मौजूदु आहे। सिंध में 14 आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया आहिनि। जमायत इस्लामी ऐं GDA पिणु जेको 2 सीटूं खयूं आहिनि। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में चौथों भेरो हुकूमत ठाहिण लाइ जेको उहा पोज़ीशन में अची वई आहे ऐं सादा अक्सीरियत खां वधीक सीटूं खणण में कामयाब थी वई आहे। जी पीपल्स पार्टी चौथों भेरो सिंध में हुकूमत ठाहिण लाइ तयारु। सूबे जे 130 थकनि मां 84 सीटुनि ते कामयाबी माणे बिना कंहिं सहारे हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। MQM 28 सूबाई सीटूं माणे ॿिए नंबर ते मौजूदु। सिंध में 14 आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया। जमायत इस्लामी ऐं GDA खे 2 सीटूं मिलियूं।